सिंध जे मशहूर अवामी ऐं इनकलाबी शाइर सरोज सजावली जो फर्ज़ंद अदीब शाइर सहाफ़ी ऐं पीपी ज़िले सजावल जो ताज सेक्रेटरी ज़ोल्फकार सरोज सूरज सजावली 10 ॾींहं गुर्दनि ऐं जिगर जी बीमारी सबबि लम्स अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज हो। पाण मुसलसल 10 ॾींहंनि ताईं मौत सां वेढ़ांद जारी रखी पर नेठि राति 4 बजे धारे पाण ज़िंदगी जी जंग हमेशह लाइ हाराए वेठो ऐं दम धणी हवाले कयो। संदसि फ़ौतगी जी ख़बर मिलण बैदि ज़िले सजावल में ॾुख जी लहर छाइजी वई ऐं हर माण्हू सूरज सजावली जे ओचिते विछोड़े ते ॾुखारो नज़र अची रहियो हो, जॾहिं त संदसि मदाह ऐं पीपी कारकुन वॾे अंग में सरूवेच नगर सजावल पहुची विया ऐं संदसि तॾो पिणु विछायो वियो। संदसि आख़िरी रस्मुनि में पीपी सिंध जो इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा, डिप्टी स्पीकर सिंध असेंबली मैडम रिहाना लगारी, अगूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, MPA सैयद शाह हुसैन शाह शिराज़ी, डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरो समेत अहम शख़्सियतुनि शिरकत कई। सूरज सजावली जो मढ़ सवे आलिन अखियुनि सां सजावल लॻ बुख़ारी क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो।